नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे ठठे का ख़बर ॾींदा आहियूं त लोड शेडिंग जो फ़ाइदो वठंदे चोरनि मकली हेड क्वार्टर जे मकली कॉलोनी जे हिक घर मां लखें रुपया कैश ऐं सामान चोरी करे फरार थी विया। चोरनि मकली जे रवासी सरकारी मुलाज़िम इज़हार आराई जे घर जो तालो तोड़े 3 लख रुपयनि जी कैश समेत जनरेटर ऐं ॿियो सामान ॿुआरे विया। इज़हार आराई सहाफ़ियुनि सां ॿुधाईंदे चयो त हू सिंध हुकूमत जे हिक खाते में क्लार्क तौरु कमु कंदो आहे। ॾाढी मुश्किल सां पैसा जमा कया हुआ। हिन ॿुधायो त सिर्फ़ 1 कलाक लाइ घर वारनि समेत घर खां ॿाहिरि निकितल होसि, जंहिं जो फ़ाइदो वठंदे चोर मुंहिंजे घरनि में घिड़ी लखें रुपया ऐं हिक जनरेटर चोरी करे विया। इज़हार आराई IG सिंध DIG हैदराबाद SSP ठठो खे अपील कई आहे त मूं सां इंसाफ़ कंदे चोरी थींदड़ सामान वापसी कराए वञे। वाक़े जो केस मकली थाणे ते नामालूम चोरनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।